नाज़रीन ताके एक अहम खबर का आगाह कंदा हलूं तो अमीरुल बहर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तालका पिथोरो जे नायब सदर मुमताज मला के ढोरो नारो ऐं गुलाम नबी शाह जी पुलिस घर ते हमलो करे बिना जवाज़ ॾियण तशद्दुद कंदी घरां खणी वई आहे। नाज़रीन ताके एक अहम खबर का आगाह कंदा हलूं तो अमीरुल बहर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तालका पिथोरो जे नायब सदर मुमताज मला के ढोरो नारो ऐं गुलाम नबी शाह जी पुलिस घर ते हमलो करे बिना जवाज़ ॾियण तशद्दुद कंदी घरां खणी वई आहे। रिपोर्ट दर्शन देव भील मुताबिक अमीरुल बहर वेलफेयर ऑर्गेनाइजेशन तालका पिथोरे जे नायब सदर मुमताज मला के बिना के जवाज जे ढोरो नारो ऐं गुलाम नबी शाह जी पुलिस वडेरन जी वंगार वहंदे घर ते हमलो करे घर जो दरवाजो तोड़े बिना के जवाज जे तशद्दुद कंदी खणी वई आहे। ॻोठाणा दाहींदा रहिया, पुछंदा रहिया आख़िर इन जो ॾोह कहिड़ो आहे, पर पुलिस कंहिंजी हिकु बि न ॿुधी ऐं मुमताज मला के बिना के ॾोह जे पुलिस तशद्दुद कंदी खणी वई। मुमताज मला जे पोड़े पी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी एसएसपी उमरकोट के अपील आहे त मुमताज मला सां इंसाफ़ कयो वञे ऐं ढोरो नारो एसएचओ अहमद बख्श राहमू ऐं एसएचओ गुलाम नबी शाह मोमिन गजू ते कानूनी कार्रवाई कई वञे त आऊं तव्हांजो शुक्रगुज़ार रहंदुसि। मुमताज मला जी गिरफ्तारी ते गॾु कयल माण्हू आहिनि, हीअ हिन जो पीए फादर आहे। काका तव्हां ॿुधायो पुलिस कीअं आई, छा आहे, कहिड़ो इल्ज़ाम हाणे हिनखे गिरफ़्तार करे वई आहे? पोइ जवाबु ॿुधायो हूंदो पुलिस ते? अच्छा ईअं आई हितां खणी हली वई? अच्छा घरनि जो को नुक़सानु कयो या का शइ खई आहे? दर टोड़ियो आहे। पोइ तव्हां अॻिते कहिड़ो मुतालबो रखो था? तशद्दुद करे खणी विया, बेगुनाह खणी विया, कानूनी कार्रवाई कई वञे बिना के जवाब दे, बिना के इफ़्तार जे। अच्छा अच्छा बेगुनाह खणी विया आहिनि, वॾनि जी बेगर कढंदे एसएचओ ढोरो नारो ऐं एसएचओ गुलाम नबी शाह मोमिन गजू। असां सुबुह जो वियो असां मोमिन गजू चयो असांखे कंहिं कोर्ट में जांच में असांखे घुर पाले हुयो, कहिड़ी जांच में एफ आई आर कापी ॾेखारियो, असांखे कहिड़ी एफ आई आर आहे, कहिड़ी एफ आई आर ॿियनि ऑफिसरनि जी जेको उन्हनि वटि असांजो ऑफिसरनि जो हुकुम आहे, हुकुम त असांखे ॿुधो सबूत त ॾियो, बिना के जवाब दे माण्हू घरां खयूं ऐं हल साईं कयो ठाहे बग़ैर एफ आई आर अची खणी आहे। एफ आई आर ॾेखार मूंखे। काका तव्हां मौजूदु आहे हुन टाइम हिते खणी आहे पुलिस आई हुन टाइम? अच्छा ठीकु आहे साईं, तव्हां ॾिसो सघो था त हीअ मुमताज मला जा माइट जेके आहिनि उहे आहिनि ऐं मुतालबो करे रहिया आहिनि बग़ैर एफ आई आर जे हितां खणी विया आहिनि ऐं को जवाबु कोन ॿुधायो, ईअं खणी विया आहिनि ऐं पंहिंजे घर जो नुक़सानु करे विया आहिनि, थोरो दर वर टोड़े विया आहिनि ऐं ॿियो बि कुझु नुक़सानु करे विया आहिनि।